अस्सलाम वालेकुम। अॼु आहे जुमो। जुमे ते हालांकि मां व्लॉग कोन ठाहींदी आहियां, पर अॼु बसि अकेली हुयमि, अचानक सां उदास हुयमि त मां सोचियो तव्हां सां थोरी ॻाल्हियूं कयां। हालांकि मां पंहिंजी भेणुनि सां बि ॻाल्हाए चुकी आहियां, सुगन सां बि ॻाल्हाए चुकी आहियां, पोइ बि दिलि चाहियो तव्हां सां ॻाल्हायां। ऐं हीअ राज्य जी साइकिल हिते पई आहे ऐं अञा कुझु ॿियो सामान बि बैग्स वग़ैरह हिते छॾे विया आहिनि। उहो सुभाणे तारीख़ जी छुटी हूंदी त उहो हिननि बाय कार्गो सर्विस हिननि मोकिले छॾींदो। ऐं मां सोचियमि त तव्हां सां थोरो प्लांट्स जे बारे में कुझु शेयर कयां। माशाल्लाह ॿाहिरि ॾिसो था, माशाल्लाह माशाल्लाह हे ॾिसो, हे एॾियूं वॾियूं वॾियूं माशाल्लाह मुंहिंजूं मनी प्लांट जूं वलियूं थी वियूं आहिनि। ऐं हीअ बि हेॾां वधी आई आहे ऐं हितां बि इहा वधी आई आहे, हर पासे खां। प्लस मुंहिंजे स्नैक प्लांट में बेबीज़ जा बि बेबीज़ थी विया आहिनि। बेबीज़ मुंहिंजा हेॾा वॾा थी विया आहिनि। ॾिसो था, हिन में हिकिड़ो तव्हांखे हे नज़र ईंदो, हे ॿियो हे ऐं 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 थोरो बि हुयो हिते काथे शायदि, हा हे हेॾो वॾो थी वियो माशाल्लाह। हीअ ॾिसो, त इहे मुंहिंजा वधी रहिया आहिनि तेज़ीअ सां, अल्हम्दुलिल्लाह, अलाह जो शुक्र आहे। ऐं हे प्लांट जेको मां अधु मां कटे हिते हयो हो, हे पन हुन में पहिरियों खां मौजूदु हो, त इहो जेको आहे बसि ईअं थी श्रिंक थी वियो आहे, सुकिड़िजी वियो आहे, पर हिन मां ॿियो पन निकितो आहे नओं। हे ॾिसो, इहा हिननि जी ग्रोथ थी रही आहे माशाल्लाह एॾे मज़े मज़े सां। ऐं मां इलाही ख़ुशि थी थियां हिननि खे ॾिसी, बसि मुंहिंजी दिलि चाहे त अॼु इहो मां तव्हां सां शेयर कयां ऐं हे मनी प्लांट जी ग्रोथ बि तव्हांखे ॾेखारियमि। ऐं हीअ बि माशाल्लाह मुंहिंजो ॾाढो प्लांट जेको आहे स्पाइडर प्लांट फ्रेश थी वियो आहे, पर हिन में अञा ॿिया हुनजा बचा न निकिता आहिनि, पर हीअ पाण ई पंहिंजो पाण में वधे पियो। ऐं उनखां सवाइ कुझु ॿियो बि चवां पई तव्हां सां शेयर कयां। हा, हिते मुंहिंजी कैंची सुतली पई आहे। हीअ मुंहिंजी वल, हिन में ॻाढ़े रंग जा गुल थींदा, हीअ वधे पई त लटकी पई, न बीहे न पई, हेवी थी वई। त मां हिन खे फ़िलहालु हीअ सुतली ॿधी पंहिंजे हिन शेल्फ में अटकाए छॾियो आहे, त जेसि ताईं इन ते चढ़ंदी, पोइ वरी जीअं जीअं मथे वेंदी त मां बिल्कुलु मथे गैलरी में जेको आहे रेलिंग में ॿधी ईंदसि रसी। त इहा बि एॾी माशाल्लाह तेज़ी सां वधे पई। ऐं हीअ जेको आहे, ऐं ॾिसो, काफ़ी वॾो थियणु लॻो आहे, अलाह शुक्र आहे। हिननि में बि अंदरि जेको आहे न, हीअ अञा ताईं हिननि जी जेका हेठां पाड़ आहे उहा ग्रीन आहे, हेठों पार्ट जेको मिटीअ में आहे उहो ग्रीन आहे। त मुंहिंजी उमेद जेका ख़तमु न थी आहे, त इहा इनशाला मूंखे पक आहे त इहे वधी वेंदा। सो इहो मां चाहियमि त तव्हां सां शेयर कयां। हीअ सभु आस्ते आस्ते ग्रो करे रहिया आहिनि। हीअ बि जेको आहे मुंहिंजो इलाही घाटो थी वियो आहे स्पाइडर प्लांट, न त इन खां पहिरियों गर्मीअ में सफ़ा ख़तमु ई हो ऐं तमामु छिडरापन हुयसि। हीअ बि मुंहिंजो हले पियो। ऐं हिन में ॾिसो, हितां मां हीअ प्लांट कटियो हो ऐं ॾिसो त केॾो वॾो थी वियो आहे, हिन जो पन आहे। मनी प्लांट में बि तव्हां ॾिसो, ताज़ा ऐं वॾा फ्रेश पन हिन में निकिरी आया आहिनि। सभु प्लांट्स माशाल्लाह ख़ुशि आहिनि ऐं हिननि सां गॾु गॾु मां बि ख़ुशि आहियां। हीअ सभु मां तव्हां सां शेयर कंदी रही आहियां। हिन में ॾिसो, हिन में हिते हिकिड़ो नओं पियो निकिरे, हीअ हिकिड़ो ॿियो बि हुयो, या ॿिए कंहिं में ॾिठो हुअमि शायदि, हिन में न आहे। पर बहरहाल इहे सभई जेके आहिनि आस्ते आस्ते तमामु ख़ूबसूरतीअ सां वधनि पिया ऐं मां बेनता ख़ुशि थी थियां। हिन में सॼा नवां, हिन में इलाही जेके आहिनि न प्लांट्स पन नवां निकिरी आया आहिनि। कैक्टस जा मुंहिंजा हे 2 मज़े सां वधनि पिया ऐं हे बाक़ी 2 पिया आहिनि इंतज़ार में। हिकिड़ो हीअ अंदरि रखियमि फ़िलहालु इन लाइ जो हे सॼा लाउंज मां शेल्फ तां ही सभु मां प्लांट्स हटाए हिते रखिया। आस्ते आस्ते वापसि रखंदमि, हिकदमि सभु कुझु कोन थी उते वापसि रखां, छो त टाइम न आहे एॾो। अङण जी बुहारी ॾिनी अथमि, हाणे कमु वारी माई अञा ताईं न आई आहे, उनजी भेणूं बि हली वियूं, अलाह उन्हनि जे भाउ ॾे ख़ैरु करे। हिन प्लांट में बि ॾिसो, हिननि सभिनि जा नाला न मां माली खां पुछंदी आहियां अक्सर, ऐं मां सदाईं विसरी वेंदी आहियां, मूंखे बिल्कुलु यादि न पवंदो आहे हिननि जा नाला छा आहिनि। हे करोटनि मूंखे यादि हूंदो आहे हमेशह, बाक़ियुनि जा घणनि जा नाला विसरी था वञनि। सो हाणे हलूं था अंदरि। हिनमहिल थिया आहिनि 11:30 ऐं खीरु आयो त उहो बि काढ़े छॾियो अथमि ऐं कल्ह ट्रेनी वारो बचियलु खीरो त उनखे बि हिकिड़े थांव में करे इनखे बि काढ़े छॾियो आहे। ऐं 2-3 हाणे कपिड़ा धोईंदसि ऐं उनखां सवाइ हिते कुझु थांव जमा थी विया आहिनि, त इहे थांव जेके आहिनि मूंखे धोइणा आहिनि सुराण जे अचण खां पहिरियों। मंझंदि जे लाइ मूंखे कुझु बि पचाइणो कोन्हे, छो त मां
कुझु खाधो पियो आहे फ्रिज में बचियल, उहो ई चाहियां थी इस्तेमालु थी वञे, राति जो फ्रेश कुझु पचाईंदासीं। सो हाणे थोरी घणी हितां जी डस्टिंग ऐं सफ़ाई वग़ैरह कंदमि ऐं आहिस्ते आहिस्ते कुझु शयूं वापसि रखंदमि, सभु न। ऐं चेंज आयो आहे त चेंज सुठो बि लॻे थो। सो ॾिसां थी त हिन में मां छा छा वापसि थी रखां, उहो पोइ तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। कुझु कचहरी थी वञे हाणे। सो फ्राइडे जो त मुंहिंजो हूंदो कोन्हे व्लॉग, पर अॼु मुंहिंजी दिलि चाहे पई, सुबुह खां कंहिं कम में बि दिलि न पई लॻे। ॿारनि जी सफ़ाई कयमि, प्लांट्स खे थोरो ध्यानु ॾिनुमि, गौर कयमि उन्हनि ते, त उहो बि दिलि चाहियो तव्हां सां शेयर कयां। त अॼु बसि इन ई करे मूं चयो त हलो ठीकु आहे, हिकिड़ी नंढड़ी वीडियो ठाहे शेयर करे छॾियां। कुझु दिलि जूं ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं कुझु मुंहिंजी दिलि बि बहिलजी वेंदी तव्हां सभिनि सां ॻाल्हाए। बहरहाल मूंखे पाण खे बि सुठो लॻंदो आहे। ॿार हलिया विया ऐं ॾाढो ॾुख पियो थिए। लास्ट ईयर ऐं साल में हिकु दफ़ो ई ईंदा आहिनि। ऐं ॿियो छा हूंदो आहे त अली जेको आहे मुंहिंजो पुटु मुंहिंजी अम्मा ॾे बि रहंदो आहे, घणो टाइम उते रहणु चाहींदो आहे। सो उते 10 ॾींहं रही आया, वरी 3-4 ॾींहं सादिया जी अम्मी जे घर यानी ॿारनि जे नानाणनि में, वरी 4 ॾींहं हिते। त उनखां पोइ ज़ाहिरा नौकिरी वधीक इम्पॉर्टेंट आहे, त उहा ज़रूरी आहे। हाणे कल्ह शाम ट्रेन में विया आहिनि, राति चढ़िया आहिनि, त अॼु राति वञी पहुचंदा। त एॾो ड्रिगो सफ़रु आहे बाय रोड या बाय ट्रेन। उनखां पोइ हे पहुचंदा वञी, त एॾनि ॾींहंनि खां घर बंदि आहे। त सैटरडे संडे अली ॾाढी हेल्प कराईंदो आहे सादिया जी, माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। त हे घर साफ़ु कंदा, कुझु कोई ग्रॉसरी या कुझु बि तयारी कंदा। ॿियो हिननि खे राजिया खे स्कूल बि दाख़िल कराइणो आहे। हाणे जीअं ई स्कूल खुलंदा त उनजो एडमिशन बि थींदो। कल्ह मज़े जी ॻाल्हि त कंहिं कमेंट करे मूंखां पुछियो त जेका आहे हादिया जी अम्मी अच्छा उर्दू में था पुछनि, हादिया की अम्मी बच्चों के साथ उर्दू में बात कर रही थी। तो मां चयमि पहिरीं ॻाल्हि त राजिया स्कूल वेंदी, सिंधी त हुनखे अचे थी, इंग्लिश ऐं उर्दू हुन सां ॻाल्हाईंदा आहिनि। इंग्लिश नंढे हूंदे खां ॻाल्हाईंदा अथसि, छो त अॼुकल्ह माहौल ईअं आहे स्कूलनि में ॿार जे कॉन्फिडेंट हुजण जे लाइ ऐं कामयाबु हुजण जे लाइ। त हाणे हुन सां उर्दू बि ॻाल्हाइणु शुरू कई अथऊं, त जीअं हे उन माहौल में वञे त उते पाण खे अजनबी ऐं वाइड़ो न महसूसु करे। मां बि ईअं कयो हो। तारिक माशाल्लाह मुंहिंजो 28-29 सालनि जो आहे। त जॾहिं हिनखे असां दाख़िल पिया करायूं त स्कूल दाख़िल करण खां महीनो पहिरियों असां हिन सां उर्दू ॻाल्हाइणु शुरू कईसीं, त उते वञी ॿार वाइड़ो न थी वञे। सो हालांकि असां त हिते सिंध में हैदराबाद में पिया रहूं, त हीअ त हाणे पंजाब में था रहनि। उते त सिंधी त ॿाहिरि घर खां इका दुका ई आहिनि, घणा त कोन्हनि हिननि जे वास्ते में। सो मूंखे मतिलबु मज़ो आहे। मां हुनखे इहो ई जवाबु ॾिनो, मुंहिंजो राजिया खे स्कूल वञिणो आहे, तंहिंजे करे हू कनि था पिया कोशिशि त ॿार सभिनी ॿोलियुनि सां हिरियल हुजे, त ॿार कंफ्यूज़ न थिए। ऐं मां चयमि तव्हां पाण बि त उर्दू में कमेंट कयो आहे, सो प्लीज़ इहा मुंहिंजी रिक्वेस्ट आहे। अगरि तव्हां सिंधी आहियो, अंग्रेज़ी में कमेंट कयो त को मसइलो न आहे, पर जेकॾहिं रोमन उर्दू में कमेंट कयो था उनखां बहितर आहे तव्हां रोमन सिंधीअ में कमेंट कयो। सो इहा रिक्वेस्ट आहे मुंहिंजी। मां कोई तनक़ीद नथी कयां या अहिड़ो को मसइलो न आहे, पर सुठी ॻाल्हि इहा थींदी त अगरि तव्हां पंहिंजी ॿोलीअ खे सपोर्ट कयो। सही आहे। सो दिलि उदास हुई ॾाढी, ऐं राति जो त बसि मां उते ई व्लॉग बि ख़तमु कयो। मां चयो हाणे मां वेही करे घणो ॻाल्हाए कोन सघंदमि, छो त मां ॾाढो ईअं दिलि ते ॿार पियो महसूसु थिए। त साल इहो सॼो साल मां हिननि 4-5 ॾींहंनि लाइ इंतज़ारु कंदी आहियां। अच्छा, पोएं साल जॾहिं आया त हादिया 1 महीने जी ॼायल हुई। ठीकु आहे, हादिया पूरे 1 महीने जी हिते मूं वटि आया। इतफ़ाक़ सां कोरोना जो पहिरीं लहर आई ऐं पोइ पाबंदियूं थी वियूं, हर शइ बंदि थी वई, ऑफिसिस बंदि थी विया। त तव्हां यकीन कयो त 4 महीना हिते रहियल हुया। हादिया असांजे घर मां 5 महीननि जी थी पोइ पंहिंजे घर वई। पोइ त असां बाक़ाइदा हुननि जे वञण खां पहिरियों वञण खां पोइ बाजमात थी वई, रोम पिया। असांखे एॾो ॾुख पियो थिए, माना असां सां इलाही टाइम गुज़ारियो हुननि। सो हाणे बि आया त अलाए कीअं अखि छिंभ में 4 ॾींहं गुज़री विया। ऐं हाउस जेको हिननि जे लाइ, त मां लास्ट टाइम तारिक पंहिंजे लाइ वठी आयो वॉशिंग मशीन, त उनजो दॿो हुयो, त मां हिनखे ईअं ई रांदि में घर ठाहे ॾिनो, त ॾाढी ख़ुशि थी वई। त लास्ट ईयर जॾहिं हिन घर में उहो खेॾंदी हुई, त उन घर खां कुझु 4-5 इंच छत खां हेठि हूंदी, हाणे बीहे थी त छत हुन मथे में पई लॻे। त मां हुनखे चयो त राजे मां हाणे घर ड्राए छॾियां, त तव्हां हाणे वॾा थी विया आहियो, तव्हां हिन में पूरा नथा अचो। त चई न न न न न असां अचूं था, असां वापसि अचंदासीं। सो वरी मां हुन घर खे फोल्ड करे वापसि पलंग में जेको आहे गदे जे हेठां विझी छॾियो आहे। त वरी जॾहिं बि आया, पंधु बि परे आहे, ॿियो जॉब आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, नौकिरीअ खे तरजीह आहे पहिरीं, ऐं नंढड़ा ॿार खणी रोज़ु रोज़ु त निकिरणु पॉसिबल न आहे एॾे ड्रिघे सफ़र तां। तंहिंजे करे हलो इहे साल में बि इहो काफ़ी आहे। ऐं ॿियो त फ़ोन ते त असां ईअं ॻंढियल हूंदा आहियूं त ॼण हिक ॿिए खां परे असां कॾहिं थिया ई न आहियूं। ऐं ॿियो त कल्ह असां वेही प्रोग्राम ठाहियोसीं
सुराणे मां सुराणे जी स्कूल जी मोकल थींदी त असां ॿई ॼणियूं इस्लामाबाद वेंदासीं। इहो सोचे करे पाण खे तसली बि ॾिनीसीं, आसरो थियो थोरो। ऐं इहो ॿियो त इलाही सारा मुंहिंजा कपिड़ा, इलाही शयूं, इलाही टॉयज़ मूंखे ठाहिणा आहिनि, त उहे बि सभु ठाहींदमि त जीअं मां उन्हनि जे लाइ खणी वञी सघां त ॿार जेके आहिनि इंजॉय कंदा। हू हर नंढी नंढी शइ जो मज़ो वठंदी आहे, हर नंढी नंढी शइ जो। ऐं असां हुनखे हर कलाक खां, हर 2 कलाकनि खां पोइ हिकिड़ो सरप्राइज़ ॾींदा आहियूं त उहा ख़ुशि थींदी आहे, पोइ छा बि हुजे। सो बसि इहो हाल वालो हुयो, दिलि चाहियो तव्हां सां कुझु ॻाल्हियूं कजनि। ऐं वाक़ई बाबा मुंहिंजे ॿारनि सां ॾाढो प्यारु कंदो हो। पोइ मतिलबु जॾहिं मुंहिंजा ॿार साम्हूं ईंदासीं त मूंखे विसरी वेंदो बाबा। हालांकि पंहिंजे औलाद में मुंहिंजो पीउ सभिनी खां वधीक प्यारु मूंसां कंदो, पर जॾहिं मुंहिंजा ॿार साम्हूं पिया अचनिसि त विसरी पई वञांसि त मां कहिड़ा मूंसां मिलंदो ई न हो। पोइ चवंदो अमा माफ़ु कजांइ, हिननि खे तो ॾिसां त मूंखे ॿियो कुझु नज़र नथो अचे। ऐं सच ॿुधायांव, कॾहिं न कॾहिं मूंखे पंहिंजे ॿारनि सां जेलसी थींदी त इहो छा आहे, मुंहिंजो पीउ मूंखे हाणे लिफ्ट ई नथो कराए। सो इहो सच आहे। हाणे मां वाक़ई पंहिंजे पुट खे एतिरी लिफ्ट न कराईंदी आहियां जेतिरी मां हुनजे ॿारनि खे कराईंदी आहियां, इहो नेचुरल आहे। ऐं हाणे तव्हां उथंदमि, कुझु कपिड़ा धोईंदमि ऐं विझंदमि जुमे जो ॾींहुं आहे, क़ुर नमाज़ जी तयारी कंदमि। उनखां पोइ लाइव बि जेको आहे सेशन उहो 3 बजे इनशाला थींदो। ऐं कुझु ॾिसूं था, कुझु कंहिं ख़ासि मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। ऐं इन विच में जेकॾहिं तव्हांखे को मौज़ू सम्झ में अचे त तव्हां हिन वीडियो जे हेठां कमेंट करे मूंखे ॿुधाए सघो था। त मां अकेली हुयमि, घर में उदास हुयमि थोरी थोरी, त मूं चवण जेसिताईं सुराण अचे या जेसिताईं मां ॿिया कंहिं कमु कयां या जेसिताईं मुंहिंजो लाइफ जो टाइम थिए, घर जा बि कुझु कमु कारियूं करे वरिता आहिनि, त मूं सोचियो त कुझु ॻाल्हियूं तव्हां सां बि कयां। त हीअ वीडियो हाणे मां एडिट कंदमि ऐं पोइ अपलोड करे छॾींदमि। ख़बर न आहे तव्हां वटि केतिरी देरि ताईं पुॼंदी। 11:30 बजे हिते मां ॻाल्हाइण वेठी हुयमि तव्हां सां, त थी सघे थो 12 बजे ताईं, 12:15 ताईं हीअ वीडियो तव्हां ॾिसी सघो। चई नथी सघां, इंटरनेट कॾहिं स्लो हूंदो आहे त प्रोसेस में इलाही देरि लॻी वेंदी आहे। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां तव्हां सां कचहरी करे, तव्हां सां सभु कुझु शेयर करे। सो इनशाला वरी मिलूं था असां। ज़िंदगी रही त अॻिले पल जी ख़बर कोन्हे न, ज़िंदगी रही त 3 बजे वारे ब्लॉग में असांजी वरी मुलाक़ात थींदी इनशाला। सॉरी, 3 बजे लाइव में मुलाक़ात थींदी, पाकिस्तान टाइम जे हिसाब सां 3 बजे।